أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إليه يرد علم الساعة وما تخرج من ثمرات من أكمامها وما تحمل من أنثى ولا تضع إلا بعلمه ويوم يناديهم أين شركائي قالوا آذناك ما منا من شهيد وضل عنهم ما كانوا يدعون من قبل وظنوا ما لهم من محيص उन जी तरफ़ क़यामत जो इल्म मोटायो वञे थो ऐं मेवा पंहिंजनि परदनि मां नथा निकिरनि ऐं का मादी हामिला नथी थिए ऐं नई ॿार ॼणे थी मगर हुन जे इल्म सां। जंहिं ॾींहुं उन्हनि खे पुकारींदो त किथे आहिनि मुंहिंजा शरीक, चवंदा त असां तव्हांखे अर्ज़ु करे छॾियो त असां मां को बि इन जो इक़रार करण वारो नाहे। ऐं जिन खे हू पहिरीं पुकारींदा हुआ उहे हुननि खां ग़ाइब थी वेंदा ऐं हू सम्झी वेंदा त हुननि जे लाइ का बि छुटकारे जी राह नाहे। हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, पोयां ज़िक्र हो त फ़ैसिलो जेको ईंदो, फ़ैसिलो अचणो आहे ऐं हिननि जा करतूत अहिड़ा आहिनि जो हिननि नबियनि सॻोरनि ऐं उन्हनि नबियनि सॻोरनि जो इनकार कयो ऐं उन्हनि जे किताबनि, उन्हनि जे मथां जेके किताब नाज़िल थिया उन्हनि जो इनकार कयो त जेकॾहिं अल्लाह पाक वटां हिकिड़े फ़ैसिले जो ॾींहुं, क़तई यक़ीनी फ़ैसिलो जो ॾींहुं पहिरीं खां मुक़ररु न हुजे हा त हिननि जो फ़ैसिलो करे छॾिजे हा त उहो फ़ैसिलो कॾहिं थींदो? उहो थींदो क़यामत में। हाणे ही काफ़िर जेके आहिनि उहे इनकार जे तौर ते चवंदा हुआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे त जेकॾहिं तव्हां सचा आहियो, तव्हां चओ था त क़यामत ईंदी, जज़ा सज़ा थींदी, त पोइ कॾहिं ईंदी आहे ॿुधायो, वक़्तु त उनजो ॿुधायो। त अल्लाह ताला फरमाए पियो त क़यामत जो इल्मु अहिड़ियुनि ॻाल्हियुनि मां आहे जेको अल्लाह पाक जे तरफ़ ई मोटायो वञे थो। माना जेतिरा बि सवाल करण वारा सवाल कनि त क़यामत कॾहिं ईंदी, अल्लाह पाक इन जो इल्मु कंहिंखे बि कोन ॾिनो। एतिरे क़दुरु जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बि अल्लाह ताला क़यामत जे अचण जो इल्मु कोन ॾिनो त कॾहिं ईंदी। त इन करे क़यामत जो इल्मु अल्लाह पाक जे तरफ़ ई मोटायो वञे थो, छो त अल्लाह ताला इन जो इल्मु पाण वटि ई रखियो, कंहिंखे कोन ॾिनो। ऐं सिर्फ़ु क़यामत जो इल्मु न, बल्कि हर शइ जो इल्मु अल्लाह पाक वटि। छो अल्लाह ताला फरमायो त जेके मेवा पंहिंजनि परदनि मां निकिरी ज़ाहिर थियनि था ऐं जेतिरियूं बि दुनिया जे अंदरि मादियूं आहिनि ऐं उन्हनि खे जेको पेट थिए थो, उहे जेके हामिला थियनि थियूं, पेट सां थियनि थियूं, वरी उहे जेके ॿार ॼणीनि थियूं, इहे सभु कुझु अल्लाह पाक जे इल्म सां आहे। माना काइनात जो ज़रो ज़रो, हर शइ अल्लाह पाक जे इल्म सां आहे। अल्लाह पाक जे इल्म खां सवाइ कोन थो थी सघे। छो त अल्लाह पाक जो इल्मु जेको आहे उहो अल्लाह पाक जो इल्मु ज़ाती आहे। ॿिया जेतिरा बि इल्म आहिनि, अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जा इल्म, ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्मु, अहिड़े तरीक़े सां ॿियनि आलिमनि जा इल्म जेके आहिनि त इहे ज़ाती कोन्हनि, उन्हनि खे अल्लाह पाक अता कयो आहे। पर अल्लाह पाक जो जेको इल्मु आहे उहो अल्लाह जो पंहिंजो ज़ाती इल्मु आहे। अल्लाह पाक इहो अल्लाह जो ज़ाती इल्मु हुअणु अल्लाह जो वॾो कमाल आहे ऐं इहा तौहीद जी बि निशानी आहे जो इन जहिड़ो ॿियो को कोन्हे जो इहो चए त भई मूंखे हर शइ जो इल्मु आहे या मूंखे इल्म ज़ाती हासिलु आहे, कंहिंखे बि कोन्हे। जेकॾहिं केरु चवे त इहो शिरक आहे, अल्लाह पाक सां गॾु जहिड़ो हुन पंहिंजे पाण खे शरीक करे छॾियो, या ॿिए कंहिंजे बारे में चए त हिनखे ज़ाती इल्मु आहे त उहो हुनखे अल्लाह जो हुन शरीक करे छॾियो। इहा तौहीद जी बि निशानी आहे। ऐं ॿियो जॾहिं इन्हनि सभिनी शयुनि जो इल्मु अल्लाह पाक खे आहे त पोइ क़यामत जो इल्मु बि अल्लाह पाक वटि आहे ऐं ॿिए कंहिं वटि कोन्हे। सभु चवंदा, ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मूंखे ख़बर कान्हे, बल्कि कंहिं सवाल पुछण वारे
खे ख़बर कान्हे, जंहिंखां पुछे पियो उन खे ख़बर कान्हे त जेको आहे सो क़यामत कॾहिं ईंदी। अॻियां अलाह ताला फरमाए पियो त जंहिं ॾींहुं अलाह ताला इन्हनि खे पुकारींदो त तव्हां काफ़िरनि खे अलाह ताला पुकारींदो। हिकिड़ो वाक़ियो इहो ज़िक्र कयो त इहो वाक़ियो थींदो क़यामत जे मैदान में, जंहिंसां काफ़िरनि जो ऐं मुशरिकनि जो जेको शिरक ऐं कुफ़र आहे उनजी कबाहत ऐं उनजी गंदगी ज़ाहिर थींदी। ऐं इहो ज़ाहिर थींदो त इहे सभु जेके नाहक ते हुआ ऐं ग़लति थियो आहे त अलाह ताला उन ॾींहुं उन्हनि खे पुकारींदो त जिन खे तव्हां मुंहिंजो शरीक सम्झंदा हुआ उहे किथे आहिनि? हाणे हिते तव्हां फाथा आहियो, मुसीबत में अची फाथा आहियो, पोइ तव्हांखे अची बचाइनि न, आहिनि किथे? त हू सभु जा सभु जेके बि काफ़िर हुआ मुशरिक हुआ दुनिया में त कुफ़र शिरक कंदा हुआ, पर उते चवंदा त असां तव्हांखे अर्ज़ु करे छॾियो, असां तव्हांखे अर्ज़ु था करियूं या असां तव्हांखे अर्ज़ु करे छॾियो त असां मां को बि इन अक़ीदे जो क़ाइल हाणे कोन्हे। छो त क़यामत जे मैदान में जेको आहे सो अक़ाइद जूं जेके हक़ीक़तूं आहिनि उहे ज़ाहिर थी पवंदियूं, मुनकशिफ़ थी वेंदियूं। उन करे जेको आहे सो सभिनी जे साम्हूं वाज़े थी वेंदी ॻाल्हि त भई अलाह पाक जो को बि शरीक कोन्हे। उन करे हू चवंदा त असां इन जा क़ाइल कोन आहियूं त अलाह जो शरीक, या त इन करे चवंदा त शायदि ईअं चवण सां मन को किथां छुटी पऊं अज़ाब खां। भला इहो चई था छॾियूं त असां मां केर बि इन ॻाल्हि जी गवाही ॾियण वारो कोन्हे, इन ॻाल्हि जो अक़ीदो रखण वारो, इन जो इक़रार करण वारो कोन्हे, चऊं था मन को बची पऊं। अलाह ताला फरमाए पियो जिन खे हू पहिरीं पुकारींदा हुआ, जिन खे ॿाॾाईंदा हुआ, जिन जे साम्हूं झुकंदा हुआ, जिन जे साम्हूं सजदा कंदा हुआ, जिन जे साम्हूं हथ ॿधी बीहंदा हुआ, जिन खे मुश्किल कुशा चवंदा हुआ, जिन खे हाजत रवा चवंदा हुआ, जिन खे पुकारींदा हुआ मदद जे लाइ, इहे सभु उन्हनि खां गुम थी वेंदा, माना उन्हनि जी मदद केरु कोन कंदो। वज़न्नु मा लहुम मिन महीस, ऐं उहे सम्झी वेंदा त इन्हनि जे लाइ छुटकारे जी का राह कान्हे। छो त इन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त जेके बि ॿिया माबूद हुआ जिन खे पुकारियोसीं इहे सचा माबूद कोन हुआ, माबूद बरहक हिकिड़ो अल्लाह पाक आहे। ऐं जॾहिं इहो आहे त पोइ उन खे पुकारण जे करे सॼी ज़िंदगी उन खे पुकारींदा रहिया। ऐं जिन सम्झायो थिए, जिन नबियनि सम्झायो थिए त उन्हनि नबियनि जी ॻाल्हि कान थिए मञी ऐं उन्हनि जो उन ते ठठोलियूं ते कयूं, मज़ाकूं ते कयूं, आख़िर ताईं पंहिंजे ज़िद ते क़ाइमु रहिया। हाणे जेको आहे सो हाणे इन अज़ाब खां छुटकारे जी का बि सूरत कान्हे, को घस कोन्हे। अलाह ताला पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना वइन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन्नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन।